दोस्तों अज काफ़ी ॾींहंनि खां पोइ मां घरों निकितो आहियां ऐं सॼो ॾींहुं मसरूफ़ रहियो आहे कमकारनि में। त ही मुंहिंजा दोस्त आहिनि, ज़मीर मशहूरी घरों खणी आयो आहे, मीर मक़सूद इंजीनियर मक़सूद नोमकी। त अञा बि मां घर न आहियां पहुतो त मूंखे तमामु घणियूं फ़ोनूं अचनि पियूं त साईं तव्हांजे ख़िलाफ़ु माण्हू बकवास कनि पिया, घटि वधि लिखनि पिया, घटि वधि ॻाल्हाइनि पिया। वरी गॾोगॾु जेके घटि वधि लिखनि पिया उन्हनि जेतिरा ई माण्हू वरी असांजा जेके आशिक़ आहिनि, असांजा मोतबर गैरतमंद दोस्त जेके आहिनि, उहे वरी लिखनि बि था असांजे बि हक़ में, फ़ाइदे में या मोहबत में लिखनि पिया। त मां हमेशह चाहींदो आहियां त मुख़ालिफ़नि खे को जवाबु न ॾियां। मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे त जेके बि दोस्त घटि वधि ॻाल्हाइनि पिया या बग़ैर तस्दीक करण जे मुंहिंजी ज़ात खे जेको टारगेट कनि पिया, उन्हनि खे जवाबु न ॾियां। पर छाकाणि त हाणे हिकिड़ी फैन फॉलोइंग आहे, दोस्तनि जी हिकिड़ी डिघी फ़हिरिस्त आहे, त उहे डिमांड उन्हनि खे शटअप कॉल ॾियणु घुरिजे त मामला जारी रहंदा आहिनि। ऐं उहे तॾहिं रहंदा आहिनि जॾहिं तव्हां कुझु करणु निकिरंदा आहियो, जॾहिं पंहिंजनि जी मालिकी कंदा आहियो, जॾहिं सिंध जी दिलि कराची में धारियुनि जी अख में कंडो हूंदा आहियो, त पोइ उहे धारिया माण्हू पंहिंजनि खे इस्तेमालु कंदा आहिनि। पोइ उहे माण्हू जेके पराई डुग डुगी ते धूल ते नचंदा आहिनि, उहे बग़ैर कंहिं ख़ानदानी माण्हू जो माफ़ कजो दोस्तो, इलाइक़े में गुज़रूं पिया, शायदि उते डिस्कनेक्ट थी वियो। त जेको जामशोर में मसइलो थियो या जेका मुंहिंजी वीडियो आई या वीडियो खां पोइ जेका मां माज़रत कई ऐं वीडियो बि डिलीट कई ऐं मूं खोसा बिरादरी खां उहा माफ़ी बि वरिती। शायदि इंसान ख़ता जो घर आहे या मुंहिंजी वीडियो खे ग़लति वरितो वियो या मुंहिंजो मक़सदु कुझु ॿियो हुयो ऐं उनखे ॿियो रंग ॾिनो वियो, त उन खां पोइ मां फौरी तौर ते माफ़ी वरिती। थियणु त ईअं घुरिजे आहे, उहो सॼो मामिलो थियणु घुरिजे आहे ख़तमु। पर हाणे मूंखे तमामु अथेंटिक जेके आहिनि सबूत आया आहिनि त ही जेका प्रोपेगेंडा हले पई, छाकाणि त खोसा मुंहिंजा भाइर आहिनि, खोसनि जा सरदार मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि, खोसनि जा चङा मुड़ुस जेके आहिनि उहे मुंहिंजा सुठा दोस्त आहिनि। उन्हनि तरफ़ां अहिड़ो को रिएक्शन न आहे। जेके ख़ानदानी ऐं मोतबर माण्हू आहिनि ऐं उहे क़बाइली माण्हू आहिनि, उहे राज भाग वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे हर शइ जी ख़बर आहे त जेको मूं ॻाल्हायो, मुंहिंजो मक़सदु छा हुयो, टारगेट केरु हुयो ऐं मामला छा हुया। पर उन खां पोइ जॾहिं मां माज़रत कई त उन्हनि दिलि सां माज़रत क़बूल कई। ऐं हिन वक़्तु जेके वाठा हाणे नचनि पिया आहिनि सोशल मीडिया ते, उहे दरअसल उन्हनि वॾेरनि ऐं भोतारनि जी बच ते जेके हिन पुलिस जे तशदुद जा सिधी रीति मुलविस आहिनि ऐं ज़िम्मेवार आहिनि। छाकाणि त उन्हनि जी मुजरमानी जेका ख़ामोशी आहे उन्हनि नियाणियुनि मथां तशदुद ते, उहे माण्हू हाणे बचे छॾियो आहे उन्हनि छोकिरनि खे त बाबा तव्हां मुश्ताक सरकी जी ज़ात ते ॻाल्हायो। दरअसल इन सॼे अहम मसइले खां तवजा हटाइण जे लाइ मुश्ताक सरकी बाबा लठियूं त न हलायूं तव्हां ते या तव्हांजी नियाणियुनि ते। मुश्ताक सरकी त सरज़मीन ते न बीठो हुयो तव्हांजे माण्हुनि ते तशदुद में। मुश्ताक सरकी हिकिड़ी वीडियो रखी जंहिंमें मलक असद खे ऐं फ़कीरदाद खोसे खे सिधी रीति मुखातिब थी उनखे ज़िम्मेवार करार ॾिनो। हाणे जॾहिं इन ते माज़रत अची वई आहे, जॾहिं मामिलो मूं ख़तमु करे छॾियो आहे, त हाणे वरी उहे माण्हू जेके न कॾहिं मूंसां मिलिया ऐं जिन जो इहो कमु ई इहो ई आहे सिर्फ़ु शरंगेज़ी, हाणे माना जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ज़ात खे टारगेट कयो था त इहो चाहियो था मां रिएक्शन में वरी को थोरो घणो वरी सच ॻाल्हायां, त वरी माना कॾहिं बि ईअं ॿाराणी हरकत नाहे कई। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, तव्हां माण्हुनि खे इहा तकलीफ़ आहे त मुश्ताक सरकी कराची शहर में पंहिंजनि माण्हुनि सां छो बीठो आहे।
को फैक्ट्री मो निकरे तो अचोन जेके ता बकवास ता कयो फेसबुक ते अची बियो सरजमीन सिंध दे दिल कराची में तो खबर पे केतरे 20 ए मुश्ताक सर की करे चूड़ियों नयन पातियों ई जेके भी बकवास कन था ई जेके वात अणन था एडा मुड़स आयो तो चो मैदान कयूं अचो दिसा ता जे केतरे 20 त हाणे भी मां इन मामले ते गालान नथो चाहया पर जेके मेजॉरिटी मुजा दोस्त आन उन्हनि जो हुकुम थियो त इन ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो त जेके दोस्त आहिनि जेके बि तनक़ीद कनि पिया ॾिसो ऐं कॾहिं सिंध जे नौजवान खे मां टारगेट न कयो केतिरा दफ़ा इहा वीडियो मुंहिंजी डांस वारी ही जेका वीडियो डांस वारी आहे फोटू शराब वारा केतिरा दफ़ा वायरल थिया आहिनि माना फ़र्क़ु छा थो पए माई जी जंहिंजा गुलिस्तान जोर में फाशी जा मंशा जा हुआ साल पुरानी वीडियो हलाइनि था इनसां छा थींदो तव्हां हुन माई जी वीडियो ॾिसो हुनखे कन में को पुलिस